Welcome you all to our school, which is not just a building, but a home of dreams. We are thankful to the foundation for their support, their care and making this school where children like us can study, learn, grow with knowledge and confidence. Let's promise to make our parents, teachers and the foundation. Assalamu alaikum. This is me, Coach Kawani, the PELT, and as the faculty member of TFTC of Nabi Sir, once again I welcome you all to this inauguration ceremony. Thank you very much for joining us today. Your presence is absolutely valuable. Now, without any further delay, we have some performances. So, सबका पहला जो असांजी क्लास 6 जा शागिर्द आहिनि उन्हनि हिकु नंढो एजुकेशनल एक्ट तयारु कयो आहे त हुन जे लाइ हिकु कुझु पंक्तियूं आहिनि शाह साहब जूं उहे आउं चवणु चाहींदसि इल्म जे अवसर सां इंसान थिए ज़िंदा इल्म जे अवसर सां इंसान थिए ज़िंदा जहालत जे जहल में रूह थिए मुर्दा. With these beautiful lines, please welcome Mahesh and Guru from class 6. TCF टीम जी थोराई थी आहियां जंहिंजी महिनत ऐं मोहबत सां असांखे उहो मौक़ो मिलियो आहे असांखे उहो मौक़ो मिलियो आहे त असां पंहिंजे ख्वाबनि खे हक़ीक़त में तब्दील करे सघूं था असां पंहिंजी क़िस्मत असां पंहिंजी तक़दीर लिखणु सिखियो आहे मेहरबानी थर फाउंडेशन ऐं TCF टीम तव्हां असांजी उमेद आहियो छा चयो आहे तइलीम उहा ताक़त आहे जेका इंसान खे अंधेरे मां कढी रोशनी ॾांहुं वठी वेंदी आहे तइलीम उहा ताक़त आहे जेका इंसान खे अंधेरे मां कढी रोशनी ॾांहुं वठी वेंदी आहे जंहिं वटि इल्मु आहे उहो दुनिया खे बदिलाए सघे थो असांजो अहद आहे त असां महिनत कंदासीं उस्तादनि जी इज़त कंदासीं ऐं पंहिंजे वतन जो नालो रोशन कंदासीं ऐं आख़िरी में मां हिन सुठो सां पंहिंजी ॻाल्हि ख़तमु करणु चाहींदसि सितारनि जी रोशनी खां रोशन आहिनि असांजा ख्वाब सितारनि जी रोशनी खां रोशन आहिनि असांजा ख्वाब असां हलंदासीं कॾहिं बि न बीहंदासीं जेसिताईं मंज़िल न मिलंदी